सच्चो सतराम। कृपया इस चैनल को सब्सक्राइब करें और बेल आइकन को प्रेस करना ना भूलें। धन्यवाद। सच्चो सतराम। छाकाणि त इंसान हमेशा पंहिंजो पाण खे इंसान ॾिसणु चाहींदा आहियूं, पंहिंजो पाण खे इंसान बणाइणु चाहींदा आहियूं। ऐं इंसान जो मक़सदु हूंदो आहे सभिनी जुड़नि में रहंदड़ जीवन खां श्रेष्ठ, उत्तम, बहितर। असां सिर्फ़ ॾिसण में, शिकिल में पंहिंजो पाण खे इंसान सम्झी करे सभ खां श्रेष्ठ सम्झूं त पोइ इहा सॼी ग़लतफ़हमी हूंदी। हक़ीक़त में श्रेष्ठता असांजी सोच, असांजे अमल, असांजे कर्म, असांजे जीवन में हुजणु खपे। छाकाणि त असांखे ॾिसण में कुझु बि न हूंदो आहे, पर हक़ीक़त में असांजो अमल ऐं कर्म उहो असांखे सभु कुझु बणाईंदो आहे। इन करे जीअं असां उन ग़लतफ़हमी में न रहूं, असां इंसान खे सिर्फ़ इंसान ॾिसण सां इंसान न चवंदा आहियूं, पर उनजे कर्म सां उनखे ॿुधाईंदा आहियूं त तूं छा आहे। इन करे ॾिसंदा आहियूं कोई इंसान बहादुर हूंदो आहे, चवंदा कोई शेर आहे। कोई इंसान डरपोक हूंदो आहे, चवंदा कोई सफ़ा गिदड़ आहे। कोई इंसान कंहिंखे पोइ तां षड्यंत्र करे ॾुख पहुचाईंदो, चवंदा भेड़ीअ वांगुरु पोयां वार कंदो। कोई इंसान मिठो ॿोलींदो, चवंदासीं कोयल वांगुरु आवाज़ अथसि। कोई इंसान कड़वो ॿोलींदो, चवंदासीं कांव वारी थिया बंदि कर। कोई इंसान चङो कमु कंदो, चवंदासीं जहिड़ो इंसान आहे तहिड़ो थी ॾेखारे। कोई इंसान श्रेष्ठ कमु कंदो, बहितर कमु कंदो, चवंदासीं इंसान आहे पर को देवता आयो आहे। कोई इंसान कंहिंखे सताईंदो, ॾुखाईंदो, चवंदासीं इंसान आहे कोई हैवान आहे। यानी जहिड़ा जहिड़ा कर्म कंदा वेंदासीं तहिड़ो तहिड़ो ई असांजी सुञाण थींदी वेंदी। तंहिंजे करे असां शिकिल में पंहिंजो पाण खे इंसान सम्झी करे ग़लतफ़हमी में रहिजी वञूं त पोइ असां सिर्फ़ु रहिजी वेंदासीं। तंहिंजे करे असां इंसान हर शुभ कार्य खे, हर कम खे असां शुभ करण जी कोशिश कंदा आहियूं। जीअं पाण सभु SSD मार्केट जे महूरत जे मौक़े ते गॾु थियासीं। हक़ीक़त में असां इंसान जेके बि आहियूं, असां जीअं कॾहिं ॿिए ते डिपेंडेंट न थियूं, कंहिं ॿिए ॾे न तकूं, कंहिं ॿिए ते निर्भर न थियूं, पर पंहिंजे दम सां, पंहिंजी महिनत सां असां पंहिंजे जीवन खे बहितर करे हलायूं। पर जीअं असां में दम बि हुजे, मेहनत बि हुजे, पर उन सां गॾु इंसानियत, सच्चाई ऐं बहितरी बि हुजे। ईअं सिर्फ़ु असां महिनत करे पंहिंजे दम ते कुझु बि करे असां इंसान में जो कुझु बणाए करे ऐं पोइ जैसे कि पैसे जो, पावर जो, इन्फ्लुएंस जो कोई पावर अचे ऐं असां कंहिंखे सतायूं, ॾुखायूं, असांजी खोपड़ी उल्टी घुमणु शुरू थिए त पोइ इंसान में जो असां कुझु ॿिया बणिजी वेंदासीं।
पर जीअं त असां जेको कुझु कमायूं ठाहियूं उहे सभु एतिरा श्रेष्ठ ऐं बहितर हुजनि त जीअं असां पाण संभाले पाण खे वधाए अञा इंसान मुंहिंजो महान बणिजो।